गाड़ो वेझो मंशियात विकिणंदड़नि पुलिस एहलकारनि मथां हमलो करे ॾिनो। 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। मंशियात जे ॻुझे इतला ते पुलिस पारां गाॾीअ खे रोकण जी कोशिश कई। जवाबदार गाॾी भॼाए जोहो शहर में दाख़िल थी विया। पुलिस ते केतिरनि ई माण्हुनि हमलो करे ॾिनो। 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया। जवाबदारनि जे हमले में गाड़ो थाणे जा 2 एहलकार नियाज़ भट्टी ऐं ग़ुलाम नबी ख़ुश्क ज़ख़्मी थी पिया। जोहो शहर में पुलिस जो कड़ो सर्च ऑपरेशन शुरू करण जो इम्कान आहे। वधीक नफ़री तलब कई वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया गाड़ो वेझो मंशियात विकिणंदड़नि पुलिस एहलकारनि मथां हमलो करे ॾिनो आहे। 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। मंशियात जे ॻुझे इतला ते पुलिस पारां गाॾीअ खे रोकण जी कोशिश कई वई। जवाबदार गाॾी भॼाए जोहो शहर में दाख़िल थी विया। पुलिस ते केतिरनि ई माण्हुनि हमलो करे ॾिनो। 2 एहलकार ज़ख़्मी थी पिया। जवाबदारनि जे हमले में गाड़ो थाणे जा 2 एहलकार नियाज़ भट्टी ऐं ग़ुलाम नबी ख़ुश्क ज़ख़्मी थी पिया।